रफ़ीक लाशारी मैडम सरताज अज ईद जो तकरीबन चौथो ॾींहुं आहे। तव्हां माना छा हिते महसूस कयो था? हलंदो त ॿिए चौथे ॾींहं ते वीडियो न ठाहियूं। अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु ईद जो तकरीबन मां सम्झां थो चौथो ॾींहुं आहे। अॼु असां बीठा आहियूं इन सखर जे दरिया वारी लोकेशन ते। पोयां तव्हां हीउ ॾिसो था ख़ूबसूरत मंज़र, पुल जेका दरिया जी मशहूरु आहे, सिंध जी सकाफ़त में जोड़ी वेंदी आहे, ॻंढी वेंदी आहे। सो हीउ ख़ूबसूरत माहौल अॼु ईद जो चौथो ॾींहुं आहे। असां बीठा आहियूं ऐं ईद जे पहिरें ॾींहं खां वठी हिते जेका रश आहे उहा ईअं बरक़रार आहे। अलहमदुलिल्लाह तमामु ख़ूबसूरत लोकेशन आहे। असांजी पूरी सिंध सुहिणी आहे, पर ख़ासि करे असांजो जेकी डिवीज़न सखर आहे, असांखे ठुल जेकाबाद खे लाग आहे। इन जे करे असां बि अॼु जेको आहे इंजॉय करण जे लाइ आया आहियूं ऐं ख़ूबसूरत माहौल आहे। मां तव्हांखे ॾेखारींदो हलां, तव्हां अचो। हीउ ॾिसो था ॿेड़ा बीठा आहिनि ऐं जेको आहे सो तमामु प्यारी लोकेशन आहे। ऐं मज़ो त वरी हिते इहो आहे त माना हर माण्हू, अलहमदुलिल्लाह हर माण्हू टिकटॉकर आहे हिते। तक़रीबन जेके हिते तव्हां 2-3 हज़ार माण्हू ॾिसो था ऐं हर माण्हू टिकटॉकर आहे। हर माण्हू जेको आहे सो फेमस थियण जे लाइ आहे। हिते काफ़ी असांजा वाक़ुफ़ दोस्त बि मिलंदा जेके असांजे ठुल जेकाबाद या सखर जा आहिनि। दोस्तों मुंहिंजे ख़्याल में त इहो रफ़ीक लाशारी आहे, असांजे ठुल जो। ॿी असांजी सिंध जी तमामु बहितरीनु आर्टिस्ट आहे सरताज मीराणी, शायदि उहा बि हुन सां गॾु आहे। साईं अस्सलाम वालेकुम। सर रफ़ीक लाशारी मैडम सरताज अॼु ईद जो तकरीबन चौथो ॾींहुं आहे। तव्हां माना छा हिते महसूस कयो था? हलंदो त ॿिए चौथे ॾींहं ते वीडियो न ठाहियूं। दोस्तों आहे ईद जो ॿियो ॾींहुं, पर हिन वीडियो खे रखंदासीं चौथे ॾींहं ते। इन जे करे असां चौथो ॾींहुं चऊं था। सर तव्हां छा महसूस कयो था हिते? असां ॾाढो सुठो महसूस कयूं था त ईद में इहे 3 ॾींहं आहिनि जेको इंसान फुली एंजॉय करे थो सघे। वाह वाह। न त घर में त पाबंद आहियूं कुकड़नि वांगुरु। तमामु भाई सर, तव्हां माना माशाल्लाह तमामु सुठा आर्टिस्ट आहियो ऐं हीअ सखर जी आहे, तव्हां ठुल जा आहियो, हिते एंजॉय करण आया आहियो। तक़रीबन मां सम्झां थो चौथो ॾींहुं खां वठी असां हिते अचूं था त एॾी रश लॻी पई आहे त माना हिते तव्हां ॿेड़नि ते घुमिया आहियो, दरिया जी एंजॉय कई अथव? असल में छा आहे न, ईद हिकिड़ो वॾो ॾींहुं हूंदो आहे। अमीर माण्हू त हमेशह घुमंदा रहंदा आहिनि जी जी, पर ही ग़रीब जेके बि आहिनि, आम माण्हू जेको विचों तबिको हूंदो आहे जी। उहो ईद जे मौक़नि ते निकिरी काॾे तफ़री प्रोग्राम या इन्हनि में, या जेके दुकानदार आहिनि या कारोबारी जेके माण्हू आहिनि त उहे इन मौक़े ते माना घुमंदा फिरंदा आहिनि, एंजॉय कंदा आहिनि ऐं पंहिंजे बचड़नि खे वठी घुमाईंदा आहिनि। तमामु बहितरीनु दोस्तों, इहो हुयो रफ़ीक लाशारी ऐं सरताज मीराणी। वधीक तव्हां हीउ ख़ूबसूरत माहौल ॾिसो था। सर तव्हां ॿेड़े ते चढ़िया हुया, हाणे चढ़ंदव? अचो सर। असां तव्हांजे करे मिड़े असांजो किरायो बची पवंदो। वीडियो ठाहिण जो मक़सदु इहो ई आहे, इंजॉय फ्री में कयूं था। माण्हू चवंदा वीडियो ठहे थो, सोशल मीडिया ते ईंदासीं, यूट्यूब ते ईंदासीं, यूट्यूब जो कुझु फ़ाइदो वठूं। जीअं असां अलाए केरु आहे? हा न पर असां सिखियल हुजूं हा त पोइ आवाज़ छो थो दरिया खे असांजो गोश्त खाराइणु चाहे। अब हथ त ॾिन असांखे बि नओं त वठ न ॿेड़ो त हेठों पाणी जो नज़र अचेसि थो। हाँ न रवा हुकुमा तो आयो सही। मुझे मोबाइल दे। अला केरा के लीटर? हां अब हमारी नहीं है। ये छा दोस्तों, ये खूबसूरत मंजर तव्हां ॾिसो था सिंधु दरिया सखर जे अंदर मौजूद आहियूं असां हिन ॿेड़े में ऐं असां सां गॾु आहे रफ़ीक लाशारी, सरताज मीराणी। हिकु ॿी ॻाल्हि असां सां गॾु आहे सिंगर मासूम मोहबली, जेको मुंहिंजो नंढड़ो कैमरामैन आहे सोहेल, उहो हिन वक़्तु न आयो आहे असां सां। इहा असांजी ग़लती आहे, हमेशह गॾु हूंदो आहे पर अॼु ईद जे ॾींहुं गॾु न आहे। त हीउ वधीक माहौल पाण ॾिसो था, हज़ारनि जी तादाद माण्हू इंजॉय करे रहिया आहिनि ऐं असां बि ॿेड़े जे विच में आया आहियूं दरिया सां। वाह 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 दोस्तों, ये ॾिसो असां पुल ॾे हलूं था या पुल असां ॾे अचे थी? अब हिते तेल खपी वियो या? हा
दोस्तों ही मंज़र तव्हां ॾिसो था, तमामु ख़ूबसूरत मंज़र आहे। रफ़ीक लाशारी टिकटॉक में मसरूफ़ आहे ऐं मैडम सरताज पंहिंजे हिसाब सां मसरूफ़ आहे। ही तव्हां ॾिसो था, दरिया में वेठा आहियूं असां बेड़े जे अंदरि ऐं मूंसां गॾु आहे अस्सलाम वालेकुम या अली मदद। दोस्तों कहिड़ा हाल आहिनि दोस्तों, असां सां गॾु आहे रफ़ीक लाशारी। अच्छा रफ़ीक लाशारी, कुझु तव्हां चवणु चाहियो था इंट्रो जे हवाले सां? ईद जो ॾियारो आहे माशाअल्लाह। सर मूंखे अॼु ॾाढो मज़ो अचे थो। जी 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 मां तक़रीबन 2 महीना अॻे इहो सोचियो त मां सकर वेंदुसि ऐं सकर जे जेको दरिया ते घुमंदासीं। जी जी बिल्कुलु बिल्कुलु ऐं अॼु मुंहिंजा ख़्वाब पूरा थिया आहिनि, पर दिलि के अरमान दिलि में रह गए। बिल्कुलु दोस्तों, असां सां गॾु आहे असांजे सिंध जी सूंहं सिरताज कंवल माशाअल्लाह, सखर जी राणी सिरताज कंवल खां कुझु असां लफ़्ज़ पुछा कंदासीं। तव्हां कीअं एंजॉय करे रहिया आहियो? एंजॉय त काफ़ी माशाल्लाह VIP कई आहे, त इन खां वधीक ॿी का कहिड़ी एंजॉय आहे जो विच पाणीअ में वेठा आहियूं। पोइ हाणे असांजी मर्ज़ी आहे, असां काॾे बि वञूं, वापसि ॿेड़ी ॾियूंसि या काए वञूं। महिरबानी महिरबानी दोस्तों। दोस्तों ही असी सखर जो मंज़र आहे माशाअल्लाह। ही कैमरामैन खे गुज़ारिश आहे त मथे छा ॾणे। माशाअल्लाह बेहतरीन मंज़र, ख़ूबसूरत असांजो सिंध जी सूंहं माशाअल्लाह।